ठीक आयो जी केरु था साईं फ़कीर मीर हसन कामरो सोशल वर्कर हैदराबाद खां जी हुकुम साईं ख़ालिद मोहम्मद लुंड पिया ॻाल्हायो जी सर जी साईं जेको नसरुल्लाह गडानी वारो वाक़ियो थियो आहे सभिनि लिखियो असां हर ॻाल्हि तहदीर खे नसरुल्लाह असांजो जी साईं नंढड़ो भाउ हुयो असांजो बचो पंहिंजो वालिद साहिबु गुज़ार बि असां वटि रोज़ूनी ड्यूटी असां ॾींदासीं हे हिकु सियासी माहौल में सियासत में पुॼी कोन था सघनि मूंखे असांखे हथ जोड़ी वाट आहे साईं पोइ असांखे सियासी असांजा तव्हांजे मौक़िफ़ जो तव्हांजे मौक़िफ़ जो एतिराम कयोसीं ठीकु आहे सर तव्हांजो त घोटकी ज़िले जे अंदरि को बि मुखालिफ़ कोन्हे को मर सरदार न साईं अर्ज़ु ॿुधो मां इहो सियासी मौक़िफ़ जी ॻाल्हि बि कयां त तव्हांजो घोटकी जे अंदरि अॻु में महर ख़ानदान हुयो ठीकु आहे सियासी लेवल ते मुखालिफ़ पोइ सरदार पीर मीर जेके बि आहियो सिंध जा तव्हां सिर्फ़ु आवाम खे ॾेखारींदा आहियो त असां मुखालिफ़ बाक़ी हूंदा न आहियो ठीकु आहे तव्हांजो अॻु में जेको नंढड़ो आहे शहबाज़ लुंड उनखे को पुलिस जो प्रोटोकॉल मिलियो पोइ नसरुल्लाह लाइव वीडियो हलायो त उन ते फायरिंग कई वई साईं साईं मजा हिकिड़ी ॻाल्हि हुई उन खे 3 साल पहिरियों जी ॻाल्हि हुई सम्झे न साईं ऐं हिकिड़ो मोटरसाइकिल वारो हुजे या हिकिड़ो गाॾी वारो हुजे अगरि तव्हांखे 3-4 दफ़ा क्रॉस कंदो त हर माण्हू जो ख़्यालु थींदो आहे जो असां थोरो पंहिंजो ख़्यालु एहतियात कंदा आहियूं इहा ॻाल्हि नथो कयां सर ठीकु आहे तव्हांखे जॾहिं तव्हां ॿाहण ॿधण वारा सरदार आहियो ऐं ॿाहण ॿधण वारी वाट आहे त पोइ तव्हांखे मोटरसाइकिल वारे में कहिड़ो ख़तरो हूंदो साईं साईं मज़ा असां हर माण्हू ते पंहिंजे हुनमें निकिरंदा नज़र ज़रूरु रखंदा आहियूं असांजो कंहिंजे उहो नसरुल्लाह पंहिंजे घर आयो वीचारो संगत वठी आयो असांखे परिचय असां हुनजी भाकुर पातोसीं कोई ॻाल्हि ई कोन्हे चांहि बिस्किट खाधई कचरियूं कयूं ॾाढो कोई ॻाल्हि ई कोन्हे अच्छा यानी कि अवां इन शइ में मुलस न आहियो नसरुल्लाह जो खून में अवां मुलस न आहियो साईं कहिड़ो बेवकूफ़ चए थो साईं मज़ा तव्हां इहे फेसबुक ते न वञो जी साईं हा फेसबुक ते तव्हां वञी इहे ॻाल्हि न कयो असांजो भाउ आहे ख़ैर आहे आख़िर पोइ साईं आख़िर तव्हां उतां जा चूंडियल नुमाइंदा आहियो अवां इन जेको आहे सो मसइले खे खयो आहे या हिन वक़्त ताईं को माण्हू गिरफ़्तार थियो आहे साईं मज़ा उहा पुलिस खणी मां ते इस्लामाबाद में पंहिंजे पायां तव्हांजे इलाइक़े जो एॾो हिकिड़ो जेको कमु तव्हांखे करणु खपे उहो नसरुल्लाह करे पियो अवां इस्लामाबाद में वेठा हिकिड़ो तव्हांजे इलाइक़े जो मज़लूमनि जो आवाज़ शहीद थियो आहे मज़लूमनि जो हिकिड़ो आवाज़ बंदि थियो आहे असां पहिरें ॾींहुं हुनजो उहो कयोसीं असांजा पुटू ते ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि संगत सां गॾु हूंदा आहिनि भई बाक़ी इहे इलेक्शन केरु खटंदो आहे अगरि दोस्त गॾु आहिनि त इलेक्शन माण्हू खटंदो आहे न इलेक्शन तव्हां जेका खटी मूंखे ख़बर आहे इहा सिलेक्शन ई एस्टेब्लिशमेंट तव्हांखे तव्हांखे अगरि ख़बर आहे त मुंहिंजा साईं बादशाह आहियो बहरहाल अवां सरदार आहियो ऐं घोटकी जा पावा आहियो मर लुंड शर ऐं लगारी बोज़दार ॿियोटियूं बहरहाल नसरुल्लाह जे खून जा पेरा सिंध जो शऊर चए पियो 99% त ख़ालिद मोहम्मद लुंड ॾे पिया वञनि वधीक अवां उन कॾहिं बि चोरी न मञींदो आहे असां बिल्कुलु तरदीद कयूं था जो बिल्कुलु असां वार सां बदल आहियूं साईं मुंहिंजा बिल्कुलु चलो ठीकु आहे लुंड साहिबु तव्हांजे मौक़िफ़ जो एतिराम आहे बहरहाल असांजो कमु आहे जेको आहे सिंध जो आवाज़ बणिजणु कल्ह नसरुल्लाह आयो असां वार जा बदल आहियूं पोइ हाणे तव्हां हुन शइ खे सर ठीकु आहे न तव्हां मुलस न आहियो त हुन शइ खे तव्हां पधिरो कयो न अवां चूंडियल नुमाइंदा आहियो उतां जा MNA आहियो पुलिस साईं अर्ज़ु ॿुधो पुलिस अवां जी आहे साईं SP हुजे DIG हुजे IG हुजे अवां हुनखे उबतो कयो उबतो थींदा सिधो कयो सिधो थींदा ख़ालिद मोहम्मद लुंड साहिबु कीअं न मञी तव्हां पावा हो साईं तव्हां मरनि सां ॿियो टियूं बहरहाल साईं ख़ालिद मोहम्मद साहिबु हिते नसरुल्लाह जी जाइ ते न साईं नसरुल्लाह जी जाइ ते अगरि शहबाज़ ख़ान लुंड क़तलु थिया या इफ्तिखार लुंड क़तलु थिया तव्हां इस्लामाबाद हुजो हा न मदद न तव्हांखे उते पुॼणो हो अगरि अवीं मुलस न हो अवां अचो हा गॾियाणनि वटि त बाबा असां न आहियूं असां हली आया आहियूं ख़ालिद मोहम्मद लुंड साहिबु तव्हां इलाइक़े जा MNA आहियो क़तल में मुलस न आहियो
त पोइ गॾाणी जे तव्हां तॾे ते फुलफोरन पुॼो आहे। अगरि हिते तव्हांजो पुटु शहबाज़ ख़ान क़तूल थिया त IG खां वठी पूरी सिंध पुलिस माना सत्यानाश करे छॾिया हुननि जो साईं। अल्लाह ख़ैर करे साईं, मुंहिंजा ख़बर त पए न। ख़बर हाणे तव्हांखे सॼी ख़बर आहे, घोटकी जा मालिक आहियो। साईं मुंहिंजा असांखे शेखनि खे शिकार करण वारा तव्हां, शेखनि खे शिकार करण वारा तव्हां, माड़ी गैस मां पैसा वठण वारा तव्हां, उते पंहिंजूं गाॾियूं हणण वारा तव्हां। न न साईं, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, असां शिकार शेखनि खे कोन कराईंदा आहियूं। असां वटि ईंदा आहिनि लीज़ ते होॾे ज़मीनूं खणंदा आहिनि। मां बि शेख छो साईं लीज़ ते छो था ज़मीनूं खणो? तव्हां हल्के जा MLA आहियो, तव्हांखे माण्हुनि चूंडियो आहे त उते मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार न पियो मिले। KPK मां पेश इमाम पियो अचे तव्हांजे कादरपुर ऐं वारीपुर में, छो किबला? जेतिरी असां कोशिशि करे सघंदा कोशिशि के तव्हां खानदानी पावर कीअं न तव्हांखे साईं ज़रदारी साहिब जा ख़ासि माण्हू आहिनि, हुन सां गॾु वेठा हो, पार्लियामेंट हाउस जा मां तव्हां रहाइश आहियो, पार्लियामेंट जा मेंबर आहियो, खानदानी तव्हां नवाब सरदार MLA MP आहियो। तव्हां पंहिंजे इलाइक़े लाइ छा कयो आहे? जेका खालदाबाद वञे थो रोड, उहो ई मां ॾिसी आयो आहियां किबला। साईं उहो चङो कयो अथव, पंहिंजा रोड ठारायूं। हाणे इहा संगत खे राज़ी कयूं, असां जॾहिं करे संगत राज़ी थिए असांजा रोड। सिंध जो शऊर ख़ालिद अहमद लुंड साहिब, तव्हां MLA आहियो, पीपल्स पार्टी जा असेंबली जा मेंबर आहियो, सिंध जो शऊर तव्हांखे कातुल सम्झे पियो। अचो सिंध जे शऊर खे मुतमइन कयो। हाज़ुर साईं, जिते चओ मां अची ईंदुसि। न मूं वटि तव्हां अचो, मोस्ट वेलकम हैदराबाद, पर तव्हां अचो लुंड जे गॾाणी जे तॾहिं ते अचो, तव्हां उते अची पेश कयो पंहिंजो मौक़िफ़ त बाबा मां कातिल न आहियां। ऐं अगरि मां अर्ज़ु अॻु में बि कयो आहे, ॾिसो शहबाज़ ख़ान क़तूल थिए हा, अलीगोर ख़ान बि हुजे हा, मोहम्मद बख्श बि हुजे हा, बोज़दार बि हुजे हा, शरफ बि हुजे हा, पर हे गॾाणी जो वीचारो ॾाटरे पोती कोडर कुआरी वारो आवाज़ हो असांखे। तव्हांजा हुजनि हा, तव्हां पुॼो हा साईं इस्लामाबाद में, तव्हां इंजॉय न कयो हा मार्स आयो लुंड साहिब। साईं मुंहिंजा हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो न, मुंहिंजा साईं मुंहिंजी सर्जरी थियल आहे, किडनी जो ट्रांसप्लांट थियल आहे, मां गर्मी खां भॼंदो आहियां। अगरि ग़रीब छो था भॼो साईं? गर्मी इज़त ज़िल्लत रब साईं जे हथ में आहे। असां वेंदासीं छो न वेंदासीं? असांजो भाउ हुयो, छो न असां दुआ घुरंदासीं? असां भत बिरादरी हुई असांजी, ख़ैर आहे भत बिरादरी हुजे हा। तव्हां जॾहिं हुनखे सुञाणियो पिया, तव्हांजे पुट खे क्रॉस पियो करे मोटरसाइकिल ते, तव्हां फेयरिंग छो कयोसीं? तव्हां चओ पिया मोटरसाइकिल क्रॉस पियो करे, फेयरिंग लाइव वीडियो आहे साईं। उनखे बि ग़लत फहमी हुई, हिनखे 3 साल पहिरें जी ॻाल्हि आहे, उन खां पोइ त कोई ॻाल्हि ई। बहरहाल साईं हुन गॾाणी चयो त सरदार माए फुट, ठीकु आहे साईं, उन तो तव्हांखे लॻी कावड़। गॾाणी जे खून जा पेरा अवां ॾे वञनि पिया। हाणे तव्हांजो कमु आहे त पेरा कढी ॾियो या खून जेको आहे साईं मञो। असां ईअं न सम्झूं, असां सिंध जो आवाज़ आहियूं, असां सिंध जा सोशल वर्कर आहियूं। चलो ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी लुंड साहिब, कुर्ब।